पीपी सिंध के सदर निसार खोड़ो ऐं सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल चयो आहे त सिंध में पाणी जी शदीद खोट आहे। आबादीकरण त परे जी ॻाल्हि, पर माण्हू पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। कोटड़ी में सिंधु दरिया के कप ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे निसार खोड़े ऐं सुहेल अनवर सियाल चयो त इरसा जो चेयरमैन कूड़ ॻाल्हाए रहियो आहे त कोटड़ी खां डाउन स्ट्रीम में 40,000 क्यूसेक पाणी ज़ाया थी रहियो आहे। हिन वक़्तु कोटड़ी खां हेठि पाणी 200 क्यूसेक बि नाहे। हुन चयो त असां पाणी लाइ सॼी सिंध में 3 तारीख़ खां 15 तारीख़ ताईं मरहले वार एहतजाज करे रहिया आहियूं। असां पाणी वठण लाइ मैदान ते निकिता आहियूं। हुन चयो त असां जनरल मुशर्रफ खे बि पाणी जे मसइले ते ॾींहं जा तारा ॾेखारिया हुया, हाणे बि ख़ामोश न विहंदासीं। हुन चयो त सिंधु दरिया मां पाणी जे बजाए वारी उॾामी रही आहे। पाणी जो कानून आहे त जेको पुछड़ी में हूंदो आहे त हुन जो पाणी त वधीक हक़ हूंदो आहे, पर हिते सिंध जा समूरा हक़ लताड़िया विया आहिनि। हुननि चयो त गुडू बिराज वटि सिर्फ़ 55,000 क्यूसेक पाणी आहे। हिन मां बि तोनसा ऐं गुडू जे विच मां 20,000 क्यूसेक पाणी कीअं गुम थी वञे थो। हुननि चयो त सिंध में अॻु में सारी वाउण ऐं कणक जा फसल ॿियनि सूबनि जी भेट में अॻुवाच थींदा हुआ, पर हिन साल अञा ताईं उहे फसल पोखी न आहिनि सघिया। हुन चयो त असीं चऊं था त इरसा 91 जे ठा मुताबिक़ 1,28,000 क्यूसेक पाणी ॾिए, पर इरसा असांखे सिर्फ़ 65,000 क्यूसेक पाणी ॾेई रही आहे। इरसा जांच कराए त तोनसा खां सिंध जो पाणी चोरी कयो पियो वञे।